अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली तहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो जो टॉपिक आहे लॾो पाॾे ते ड्रामे जे हवाले सां। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पोएं हफ़्ते वारियूं तव्हां क़िस्तूं ॾिठियूं हूंदियूं 126 खां वठी 130 ताईं। उनमें छा थियो दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शेरल ऐं अरबाब बंगले तां फ़रार थी पंहिंजे घर वञी पहुता ऐं होॾां अंब ख़ान ऐं ॾाड़ू ख़ान किरड़ खे पकड़े मीरज़ादी जे हवाले कयो वियो आहे। दोस्तों, मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदो हलां त छा अचण वारी क़िस्तनि में किरड़ आज़ाद थी वेंदो या न। इहो मूंखे कमेंट में ज़रूरु सवाल जो जवाबु ॿुधाइजो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अरबाब ऐं शेरल ते 10 लख जो इनाम बि रखियो वियो आहे। छा अचण वारे क़िस्तनि में शेरल ऐं अरबाब खे पकड़े मीरज़ादी जे हवाले कयो वेंदो या न। इन सवाल जो जवाबु मूंखे कमेंट में ज़रूरु ॾिजो। जी दोस्तों, मां तव्हां खां हिकु सवाल ॿियो बि पुछां थो, छा अचण वारी क़िस्तनि में मई सुहागण जी धीउ पलण वापसि ड्रामे में मोटी ईंदी या न। इन सवालनि जो जवाबु मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे। जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ॾिसंदा रहो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल।